नाज़रीन अवां जो मेज़बान मोहम्मद उमर ताऊदपोड़ो प्रोग्राम ही आहे ही सिंध। नाज़रीन अॼु जेको असांजो इशू आहे हथ जे हुनर जो थांव। त पुराणे ज़माने में जेके हथ जा जेके थांव ठाहिया वेंदा हूंदा उन्हनि जी वॾी हिकिड़ी अहमियत हूंदी हुई। हाणे जेको जदीद दौर में जेके हथ जा ठाहींदड़ जेके हथ जा जेके थांव आहिनि उन्हनि जी जेकी वैल्यूएशन जेकी हिन वक़्तु जेकी आहे उहो जेको कुंभार तबिको आहे उहो बदहाली ऐं बुख जेको आहे जो शिकार आहे ऐं हथ जे जेको हुनर आहे उनखे जेकी आहे का बि जेके सरकार तरफ़ां जेकी आहे कोई हथी नथी मिले करे इन जे करे कुंभार तबिको जेको हथ जो हुनर ठाहींदड़ जेको तबिको आहे माली बहरान में शिकार आहे। हाणे असांजी उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थींदी त आख़िरकार तव्हां जेको आहे हिन में गुज़र सफ़र कीअं था कयो, हीअ थांव जेके ठहनि था थोरा घणा इन जी जेकी आहे से जेको विकामण जेके आहे उन में घटिताई छो थी अचे पई, उनजो छा सबबु आहे, इन हवाले सां असांजी उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थींदी। जेको मार्केट में जॾहिं प्लास्टिक जो थांव आहिनि जीअं स्टील जा थांव जेके मार्केट में अची विया आहिनि उन खां पोइ जेको कुंभार को धंधो आहे जेको थांव आहे उहो विकामजे नथो, उन जे करे पोइ तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ थिए थी पई, अॼु पंहिंजो पेट गुज़र कीअं था कयो पिया, पोइ हीअ जेके थांव जेके वठी अचो था पिया पोइ इन जी विकामण में तेज़ी अचे थी, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जो उहे विकामजनि थियूं पियूं। में तमामु घटि आहे, अज़ूरो मिले थो, कराची लाहौर खां थां ईंदो आहे, टुटे बि जाम थो ऐं इन खां पोइ हिन में तमामु घटि मुनाफ़ो मिले थो। ठीकु आहे, पेट गुज़र थिए थो पर गुज़र सही नमूने सां न पियो हले, थां घणा टुटनि था इहो इन जे करे स्टील जा ऐं प्लास्टिक जा थां घणा अची विया आहिनि, इन जे करे जो मिटी जो थां घटि थो हले। हीअ जेको थांव आहे अंदाज़ान जेको आहे केतिरो पुराणे दौर जो आहे, ज़ाहिर तव्हांजा वॾा बि जेको हिन में कमु कंदा अञा ताईं उहो हिननि में कमु करनि पिया? जी हा, सभु कनि पिया, पर हीउ पुराणो नबी साईं दौर खां वठी हलंदो सिलसिलो हलंदो पियो अचे, पर हिन में घणा माण्हू छॾे विया आहिनि, बाक़ी कुझु फैमिलियूं आहिनि जेके ठाहीनि था ऐं हिन में तमामु घटि मुनाफ़ो मिले थो, इन जे करे बसि हू धंधो आहे, ॿियो को कमु नथा करे सघनि, पोइ इन जे हिसाब सां कनि पिया था, बसि इहो ई कमु आहे। हाणे मिड़ई गुज़र हले थो पियो इन हिसाब सां ऐं थान में मुनाफ़ो तमामु घटि आहे, मार्केट में घटि थो हले। भई गमला आहिनि या ई कूलर आहिनि, इहे माण्हू शौक़िया ख़ातिर वठंदा आहिनि घरनि जी सूंह जला करे, पर हू मक़सदु थां थोरो घटि थो हले। गवर्नमेंट जेको आहे इन तव्हांजी भला जेकॾहिं कोई सहायता वग़ैरह करण जे लाइ कोई सहायता करे थी पई या न, या गवर्नमेंट खे ख़बर ई कोन्हे त भई जेके कुंभार आहिनि जेके थांव ठाहिनि पिया उहे माली बहरान जो शिकार आहिनि? ख़बर त सभु शइ आहे पर मक़सदु इन ते तवजो केरी कोन थो ॾिए, तवजो ॾिए थोरी हथी वठराइनि त सुठो कमु हली वञे, पर इहो कंहिंखे बि तवजो नथो ॾिए। ऐं हैदराबाद जा कुझु माण्हू मिनिस्टर सां मिलिया हुआ अॻु में, अॼु खां 5-6 साल उहो हुते मूवी बि ठाहे विया, बहरहाल थियो कुझु बि कोन। इस्लामाबाद जा कुंभार हुआ जेके हैदराबाद में वेठा हुआ, हीअं ॾेथा ते थां पिया ठाहिनि, उन्हनि जो आवियूं ॿावियूं ॿाहिरि कढी छॾियूं, बहरहाल थियो को शइ बि मसइले जो हल कोन थियो। माना अञा ताईं उहा जेकी आहे ज़िंदगी जेकी ओड़ी गुज़ारनि ओड़ी बि गुज़रे, जी हा, मसइलो को बि हल कोन थियो आहे। काफ़ी अरसो थी वियो आहे असांखे, असांजो ख़ानदानी कमु आहे, असां पाण कुंभार आहियूं ऐं कुंभारनि खां थां वठी था अचूं। माण्हू कहिड़ी कहिड़ी शयूं वठंदा? माण्हू पहिरीं जो दौर हुओ त उन हिसाब सां हर शइ हूंदी हुई घर जे इस्तेमाल लाइ, हांडी दिल्ली मट नादी, मगर हाणे उहो कोन्हे। हाणे हिकिड़ो शौक़िया क़िस्म आहे, जीअं हाणे अवां गमलो थी वियो, उहो गमलो गुल लॻाइण लाइ करे माण्हू वठी था वञनि। ऐं ॿियो जेको आहिनि इहा परिंदनि जो पखियुनि वारियूं पाटूं आहिनि उहे वठनि था। ॿियो जाम अहिड़ो आइटम आहे जेको शौक़िया हिकिड़ो हले पियो, जेको ज़रूरत वारी शइ उनमें कोन्हे। जाम कुंभारनि कमु इन जे करे छॾे ॾिनो आहे छो की हू दिलो मट जेको हिननि जा कारीगर आहिनि उहे बेरोज़गार थी विया आहिनि। असां पोइ बि दुकानदार आहियूं, असां हलायूं पिया छो की असांजो कमु आहे, गमलो हले पियो असां वटि हाणे परिंदनि वारियूं पाटूं हले में ॿिया शोपीस आइटम हले पियो इन जे करे। ऐं ॿियो जो जाम नंढा कारीगर आहिनि, हल्का फुल्का कारीगर आहिनि, उन्हनि जो कमु बंदि थी वियो आहे इन जे करे, छो की हू पहिरीं ज़रूरत वारा आइटम आहे उहो हाणे माण्हू इस्तेमालु नथा कनि, प्लास्टिक वारा ई थां अची विया आहिनि, त इन जे करे हुननि जो कमु थोरो स्लो थी वियो आहे। इहे वजह इन जी इहा आहे प्लास्टिक जो थां। बाक़ी इन हिसाब सां पोइ हाणे जेको हाणे हले पियो उहो शौक़िया कमु हले पियो, जीअं गमलो थी वियो आहे, ॾिसंदा पाट आहे पखियुनि वारी, या फैंसी आइटम आहे घर जी सजावट लाइ, डेकोरेट लाइ, बसि इहो आहे। तव्हां त इहो सामान किथां था वठिजो? हीअ फैंसी आइटम असां हैदराबाद मां बि ख़रीदारी कंदा आहियूं, कराची मां बि ख़रीदारी कंदा आहियूं। खैर आहे गुज़र सफ़र थिए पियो, सुठो मुनाफ़ो थी थो वञे। अञा बि गवर्नमेंट जे तरफ़ां को आया तव्हांखे भई मदद करण लाइ, तव्हां पाण खोजो या कयो? न साईं, गवर्नमेंट जे तरफ़ां का असां ते हू कान्हे, को बि किथे न आयो आहे? हा ठाहियो का जुगान असां अॻियां हलायूं या ॿिए के शहर में सप्लाई कयूं, हिन फन खे अॻियां वधायूं, उहो कमु कोन्हे न। अञा जाम अहिड़ा कारीगर आहिनि ॿाहिरि में माशाल्लाह सुठा सुठा कारीगर आहिनि,
उहे बेरोज़गार थी वेठा आहिनि। उहे इन ॻाल्हि जे करे की हुननि एतिरो पैसो कोन्हे, अहिड़ो कमु वॾो आहे, पैसो कोन्हे हुननि लाइ जेको इहे आवी लॻाइनि ऐं ठाहिनि, वॾे पैमाने ते स्टॉक करनि, माल अॻियां हलाइनि। फ़न आहे हिकिड़े क़िस्म जो जाम ख़ूबसूरत फ़न आहे, कुंभारनि जो फ़न आहे, मगर को हिन ते सपोर्ट कोन्हे पोयां खां, भई जीअं आहे ईअं हलूं पिया। जेके दादियूं किथां खणी आया हुआ? इहे हितां नाले जा जिते ठाहीनि था उतां खणी। अच्छा, हाणे पोइ छा थींदो हिननि जो? हिनखे हिते रखंदासीं, पोइ पचंदी, पोइ वरी कढंदासीं, पोइ वरी गाॾी भराईंदासीं ऐं पोइ वरी ॿी ईंदी कढंदासीं। पोइ हीउ केरु तव्हां ख़रीद कंदो केरु आहे? हीअ अञा आहिनि ठेकेदार ईअं ई आहिनि, साॻी सां। पोइ हीअ जेकी घणे जी हिकिड़ी नादी वेंदी हूंदी? नादी हिकिड़ी असां विकिणूं था 700 रुपया ॿधे साॾियूं था, बाक़ी 1000-1200 जी आहे। पोइ हिन में महिनत घणी थी लॻे, केतिरा ॾींहं ठहे? महिनत जाम लॻे थी, 3-4 ॾींहं लॻंदा ठाहिण ते। माना महिनत जाम आहे। हा, माना उजोरो पोइ घटि आहे। हा, वरी मिटी कुटणी, ॿियो ज़लालत आहे, पाण छा करूं, करिणो त आहे न। अच्छा, पोइ हिन गुज़र सफ़र थिए थो? हा, ई ॻाल्हि आहे, मिड़े पेर गुज़र हले पियो। हीउ जेको तव्हांजो कुंभार को धंधो आहे, कॾहिं खां वठी शुरू थियो? इहो सम्झ त की सर्वर नो खां हुन खां शुरू थियो। पोइ असां कुंभार सिखियो, पोइ छा थियो जो आवी चाढ़ींदे 6 महीने ऐं 6 महीना ठाहींदा हुआ। पोइ जॾहिं आवी चढ़ी जंहिंमें ॿिली जा ॿच्चा रहिजी विया हुआ के थाम ज कुंभार चाढ़े तयारु करे ॾिनई भाई जो ॿिली चौधारी फ्री त म्याऊं म्याऊं करणु लॻी। तो कुंभार ऐं माई ॾिठो त सां ॿच्चा अंदरि आहिनि, हिन जो अलाह बचाईंदो, बाक़ी असां त ॿाहिरि छॾी आहे। आई जॾहिं सास 3 ॾींहं वञी खोली त ॿच्चा आहे अंदरि जहिड़ा हाथ न वेठा सर बसि था। उन ॾींहं खां वठी पोइ 3 ॾींहं 22 लहे थी असांजी, ॿुधो गुज़र सफ़र कीअं? गुज़र सफ़र थिए थो असांजो, मिड़े टाइम पास करियूं था। हीअ मिड़े अॻे असांखे कुझु न कुझु मिलंदो हो, हाणे हीअ जेको स्टील रबड़ ऐं हीअ निकिरी विया आहिनि डेकोरेशन, हाणे एतिरी सेल कोन्हे, हाणे मिड़े ठीकु आहे गुज़र थिए थो। पोइ हिन में केतिरो माना जेको अजूरो थिए थो, जेतिरा माण्हू गॾु कमु कयो था पिया? भई बाबा गुज़र सफ़र मस्तु थिए थो, जेतिरा भाती आहिनि एतिरा कमु कनि था। बसि एतिरो आहे कंहिंखे हथ ॾिघाड़ो कोन थो माण्हू पए, बसि पंहिंजो थिए थो पए गुज़र, बसि इहो आहे। अच्छा, पोइ हीअ जेके तव्हां जेको नुक़सान बि त थींदो हूंदो? बिल्कुलु, का बि कची बि रहिजी वञे भॼो बि पवे, उहा नसीब जी ॻाल्हि आहे। पहिरीं आई भाई चाढ़ीसीं हींअर, तंहिंमां अहिड़ा कर 200-250 नंग भॼी पिया। हींअर आई चाढ़ीसीं नादियुनि जी, उन मां 20-25 नादियूं भॼी पियूं। हिते रावी जो कमु आहे। बरसाति पवे त पोइ? बरसाति पवे त पोइ वरी था वञे, घर आए त लिकायूं था, जे न त रबड़ आहे हींअर त मथां ॾेई छॾियूं, बचा थियो थो वञे। नाज़रीन, तव्हां जेको आहे हिन जेके हुनरमंद आहिनि, जेके हथ जा हुनर सां जेका दिला मटका ॿिया जेके कुंभार वीचारा जेको पंहिंजो ठाहे पेट गुज़र करनि था पिया, असां वठूं था हाणे हिते हिकिड़ो नंढो ब्रेक, अवी असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, असां वरी हाज़िर थिया आहियूं त हीअ जो हथ जो हुनर जेको आहे उहो आस्ते आस्ते पोइते थींदो वञे पियो। उन जो असल जेको कारण जेको आहे स्टील जा थांव ऐं प्लास्टिक जा थांव जेके मार्केट में अची विया आहिनि, इन जे करे हिन हुनर खे जेकी हथी नथी मिले पई। इन हवाले सां असांजी अञा ताईं इन्हनि कुंभारनि सां जेके हिन जेके हुनरमंद आहिनि इन्हनि सां असांजी ॻाल्हि ॿोल जारी रहंदी। हीउ जेको हथ जो हुनर आहे तमामु क़दीमी बि आहे ऐं कुंभारो कमु बि आहे। हीउ जेको तव्हां जेको हीउ कमु कयो था पिया, हिन में केतिरो तव्हांखे उजोरो थिए थो, हिन सां पेट पले थो पियो, जेको आहे गुज़र सफ़र थिए थो पियो, या हिन में केतिरी महिनत आहे? हीअ असांजो ख़ानदानी माना कमु आहे, हीअ मिटी जो कमु आहे। हीअ जेको असांजो माना ॾाढा पर कमु हले पियो, त हिन में जेको आहे असांजो माना पहिरीं गुज़ारो अञा सही हूंदो। हिन टाइम में ॾिसूं त असांजी जेका माना कमु आस्ते आस्ते जेको ख़तमु थींदो वञे पियो। हिन में हाणे गुज़ारो थिए कोन थो, पोइ बि मिड़ी मजबूरी, पोइ मज़दूरी तो करणी आहे, पंहिंजो पेट गुज़र करिणो, पंहिंजे बचनि जे लाइ करिणो आहे। उन हिसाब खां जेको असां कम में लॻा पिया आहियूं। ॿियो हिकिड़ो हिननि पंहिंजे हिसाब खां जेको आहे हिन पंहिंजे मुल्क जे अंदरि हिकिड़ी बीमारी हिकिड़ी अची छॾी आहे, हिकिड़ी प्लास्टिक वारी, त हुन में को नादियूं अची वियो, को कूलर अची वियो, को डमी अची वई हुन में। हालांकि असांजे कम में जे अंदरि में डॉक्टरनि खां वठी लेबोरेटरी खां वठी किथां वञी चेक कराईंदो, असांजे कम में असांजे थां में
बीमारी तक़रीबन 100% ख़तमु थींदी आहे। हींअर एंजल जो माना माल खणंदा आहिनि अमेरिका खां, उन्हनि जो ऑर्डर ईंदो आहे त हू जेके आहिनि फिल्टर ठाहे इन मिटी जे थांव जा ॾींदा आहिनि। ऐं पंहिंजा जेके हिते पाकिस्तानी या सिंध जा आहिनि इहे नथा सम्झनि त ॿाहिरि मुल्क वारा जेके आहिनि हिन कम खे तवजो ॾींदा आहिनि ऐं पंहिंजे हिते यानी छो कोन था तवजो ॾियनि। पोइ चवंदा यार असांजे पेट में सूर, असांखे कारी साई आहे या असांखे का बीमारी आहे, पोइ बीमारी पंहिंजो पाण पिया खणनि। ऐं हीअ पंहिंजो जेको हिन में खाइण बि हिकिड़ो सुनत आहे नबी पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, ऐं तंहिंखां सवाइ पंहिंजी जान जो बि बचाव आहे, त उन पासे तवजो छो कोन था कनि। माना हीअ जेको कमु आहे इन में केतिरो वक़्तु केतिरो तव्हांजो लॻे थो? हिन में वक़्तु जेको हूंदो ई कोन्हे, असां माना 24 कलाक जेको इन कम में तवजो ॾींदा आहियूं त माना जेको कमु हलंदो रहंदो आहे। पंहिंजो माना मिड़े हू 200 250 रुपया दिहाड़ी मिली वेंदी आहे। शुक्र रब जो, पोइ बि माना पंहिंजो कमु छॾियूं कोन था असां, छाजे करे अबाणो ॾाढाणो जेको कमु आहे हिन खे कम खे खयों अचूं था। कॾहिं न कॾहिं आवाम खे कॾहिं न कॾहिं इंसाननि खे ज़हन में पवंदो त माना हीअ जेको कमु सही आहे। हुकूमत जे तरफ़ां को अहिड़ो माण्हू तव्हां वटि आयो या को अहिड़े हिन जे लाइ को हथी वठण लाइ त बाबा तव्हां खॾा लॻारायो या कुझु लॻारायो त तव्हांजी मदद कयूं? न हिन में हुकूमत जो त असां वटि त को पुछा ई कोन्हे को बिल्कुलु, न त को असांखे राब्तो थींदो आहे। असांजो कमु ईअं हूंदो आहे जहिड़ो माना को के माना किचिरे वारो कमु कीअं हूंदो आहे त हुकूमत जे चकर में किचिरे वारो कमु आहे त हिन खे तवजो हूंदो ई कोन्हे। साईं हीअ जेको कुंभार को कमु आहे तव्हांजो केतिरे अरसे खां वठी हले थो पियो? हाणे कहिड़ी कहिड़ी शयूं तव्हांजी नथियूं हलनि पियूं, उहो छाजे करे? ॾिसो असांजी जेको नादी हुई सही आहे, नादी बि जाम हलंदी हुई। हिन में मतिलबु हिकु नादी बि 3 ॾींहंनि में ईअं पूरी थिए थी, सही आहे। हाणे नादी विकामे थी 200 रुपए जी, पर हुनमें मतिलबु कि हाणे महिनत आहे 350 400 रुपए वञी असांजो ख़र्चु वञे लॻे थो। मिटी जी टाली आहे हू बि पैसनि सां आहे, भाण बि पैसनि सां, मतिलबु हर शइ जेको बि आहे मतिलबु पैसो हर जॻह पैसो हले पियो। छो हर शइ ते हू चवंदा जेका ॿूरो वठणु वञूं था हू चवंदा बाबा टैक्स लॻाए छॾियो गवर्नमेंट, सही आहे। हाणे ग़रीब माण्हू वञनि त वञनि किथे असां, मतिलबु कि हू कम जो मथे हिसाबु किताबु कोन रहियो। हाणे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं तव्हां ठाहियो था पिया? हाणे असां दिला बि ठाहियूं था, मट बि ठाहियूं था, चाली बि ठाहियूं था, गमलो बि ठाहियूं था, सही आहे। ऐं पर दकी थी वई, कुनी थी वई, मतिलबु हर शइ, ख़ाली हिकिड़ो गिलास न हांडी ही कोन था ठाहियूं, भई हर शइ अलहमदिल्ला पाण वटि ठहे थी हिते, पर हू जान कोन्हे। खपत कहिड़ी शइ जी आहे? खपत आहे जेको हले थो ख़ाली हिकिड़ो दिलो ऐं मट ऐं नादी, जेको बि सम्झो कि जिते पंहिंजी हज़ार निकिरंदो आहे 40 50 40 खां बि जाम मुश्किल घटि दाणा निकिरंदा आहिनि महीने में। छो चलत कोन्हे, प्लास्टिक स्टील ही निकिरी आया आहिनि। हिननि मतिलबु कि माण्हुनि खे जेको डॉक्टर बि चवंदा आहिनि बाबा हीअ बीमारी आहे न खाईंदा को प्लास्टिक में, ऐं पाण बि ॿुधियो हूंदो। ऐं मिटी तव्हां माशाल्लाह सुनत बि आहे, अगरि हिन ते अमल कंदा त इनशाला बहितरी कंदा। पंहिंजो उजूरो मिले थो तव्हांखे? एतिरो महिनत कयो था? कुझु बि कोन थो मिले, भई इहो आहे कि बसि माण्हू पंहिंजो पेट भरनि पिया ऐं गुज़र हले पियो, बसि इहो हिसाबु किताबु हले पियो, ॿियो कुझु कोन थो हले हिन में। कमु आहे तव्हां जेको कुंभार को आहे तो बि कंदो आहीं छा? जी हा, केतिरे अरसे खां कंदो? ई कंदुमि नाना ॾाॾा जेको बि इहे उहो कमु कंदा आया आहिनि, जॾहिं खां असां करूं पिया कमु। कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ठाहियो था तव्हां? इन में नादी थी, दिलो थी वियो, सही आहे, जीअं मट वग़ैरह थी विया, पाटड़ा वग़ैरह थी विया हलिया, ऐं जंहिंमें हांडियूं वांडियूं असां कोन था ठाही सघूं। केतिरी महिनत आहे हिन में? इन महिनत जाम आहे। छा कीअं महिनत आहे? केतिरी शइ, हिकिड़ी शइ केतिरे वार उन मां गुज़रे थी पई? इहा हिकिड़ी शइ जिथे हाणे असांजो जेको हीअ शइ पहिरीं वेंदी जहिड़ो की नादी आहे असांजी 200 जी वेंदी, सही आहे। हाणे उहो सगुणो रेट हले पियो। हाणे जीअं प्लास्टिक वग़ैरह अची वियो, इन हिसाब खां त नादी वग़ैरह जो रेट वग़ैरह मिटी जो इन जो सभु किरी वियो रेट। जहिड़ो की 100 नादी हली सही महीने में, हाणे 30 40 खां मथे जहिड़ा ई कोन थी। गुज़र सफ़र तव्हां कीअं थींदो हूंदो? बसि इहे ई पेट गुज़र थिए थो, बसि कमायूं था, खायूं पिया, रोज़ जो खॾो खोटींदा, रोज़ जो पाणी पीयूं था। अमा हीअ जेको तव्हांजो धंधो आहे कुंभार को, इहे केतिरे अरसे खां तव्हां कयो पिया? असांखे ॾाढो असांजो परॾाॾो सभु इहे कंदा आहियूं। हा, हिन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ठाहियो था तव्हां? बसि इहे मट, दिला, नादियूं, दांगियूं, पाटूं, पटोड़ा सभु जेको आहिनि, सिल्टम, गिलास, ॾीवारी जा ॾीआ ॿिया सभु ठाहींदा आहियूं। केतिरी महिनत आहे हिन में? जाम महिनत आहे। मिटी ठाहियूं, कुटियूं, वरी उनखे छाणियूं, ऐं पोइ वरी उनखे ॿूरो विझूं, महिनत जाम आहे। बाक़ी मिड़ई पेट था भरियूं, बसि शुक्र आहे मौला जो।
हिकिड़े थां ते केतिरी देर में हूंदी जेकी महिनत हिकिड़े थां ते 8 ॾींहं लॻी वञनि था। उहे कहिड़ा थां वञणा? नादियूं मायूं असीं नादियूं ठाहींदा, मुड़ुसु माण्हू असांजा मट दिला ठाहींदा आहिनि। इहो कमु था करियूं। उहे हीअ विकामजनि थियूं? विकामनि थियूं केॾी महिल 150 बसि, वधीक कोन थी। वॾी नादी 150, बाक़ी दिलो 50-60। माण्हू छो था वठनि पिया? छा आहे प्लास्टिक वठंदा या शीशो था वठनि, छा था कनि? उन्हनि खे हाणे प्लास्टिक में हल्को आहे, हा ई थोरो ॻरो आहे, हा हुन लाइ करे। ॿियो इहो कुझु कोन आहे, बाक़ी वज़न लाइ करे नथा वठनि। अलाए छा आहे, तॾहिं त एतिरी बीमारियूं वधनि थियूं। हा ऐं मिटीअ जे थां में बीमारी का बि कोन्हे, हा कुझु बि बीमारी कोन्हे। सभु बीमारी पीअनि नथा, बाक़ी बीमारी कोन आहे हिन में। माण्हू मिड़े ई नफ़रत था कनि, मिटी आहे, प्लास्टिक आहे, असांजो सुठो आहे, जल्दी धुपिजी वञे थो। हाणे हीअ त भई वज़न आहे, ऐं हिन में बीमारी बि कोन थींदी आहे। ऐं हिन में खायूं था हीअ टीबियूं, इहे कैंसर ॿिया, इन में कोन थींदा आहिनि। बाक़ी ॿियो सभु बीमारियूं इन्हनि में कोन्हे। हाणे केरु थो पीए, केरु थो खाए, उन लाइ करे हीअ बीमारियूं एतिरी वधियूं। उन लाइ करे वधियूं आहिनि बीमारियूं। माना माण्हू हाणे हिननि खे छॾे ऐं जेको आहे स्टील ऐं प्लास्टिक प्लास्टिक ऐं स्टील ऐं इहे सिल्वर ऐं इहे रबड़ जा था, पोइ हुननि में बीमारियूं, कैंसर थी वियो या उहो शुगर थी वियो या एॾी बीमारी, वॾी वॾी बीमारियूं हाणे घणी नई निकिरनि थियूं बीमारियूं। नया था त नयूं बीमारियूं। तव्हां पंहिंजे घर में कहिड़ा था इस्तेमालु कंदा आहियो? असां इहे मिटी जा ई कंदा आहियूं। असीं हरू कोन था करियूं प्लास्टिक जा। असीं दांगियूं मट इहे पंहिंजे घर में इहे ई था करियूं, रबड़ बबड़ कोन था करियूं। मतलब हीअ जेको सामान जेको थां वञनि था घटि विकामजनि, पोइ गुज़र सफ़र कींदो थिए? बसि अला मालिक, असीं पेट भरूं था। बाक़ी हाणे असांजी हाणे ॿाहिरि वञूं कोन था, छो त असीं राति समा आहियूं। ॿाहिरि असां में न को वञूं, न को कमु करियूं, न पार करियूं। घर जा माण्हू घर में आहियूं। तव्हां बि कंदा आहियो इहो? आऊं बि कंदी आहियां। पूरी सभु हिन में गुज़र सफ़र थिए या न थिए, करिणो आहे? थिए या न थिए, बुखिया उञारा पंहिंजे घर में हुजूं। ऐं जे कची निकिरी त वरी मथे ते हथु, उहो वरी हा नुक़सानु जाम आहे। जाम कची हुजे या सड़ी वञे, उहो बि मथे ते हथु, पोइ बि उहो टोट खोट करी उहो पटे सटे पंहिंजो पूरो करूं था बसि। नाज़रीन, तव्हां हीअ जेको आहे से कुंभार के कम जा जेके औरतूं बि आहिनि, उहे पंहिंजे घर में जेको आहे गुज़र सफ़र जे लाइ हीअ जेको कमु करनि थियूं पियूं, त जीअं असां पंहिंजो हीअ गुज़र सफ़र करे जेको आहे पेट खे पालियो। हाणे असां हिते वठूं था हिकिड़ो नंढिड़ो शॉर्ट ब्रेक, ऐं असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, असां जेको आहे हथ जो हुनर जेको आहे कुंभार को जेको आहे थांव ठाहिनि पिया, असांजो हुन सां ॻाल्हि ॿोल जारी आहे। हींअर बि असां उन्हनि जी जेकी आई आहे जिथे ही थांव ठाहिनि पिया ऐं उते जेके पचाइनि पिया, उते खणी अचनि पिया, असां उते मौजूदु आहियूं। हींअर असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर जेको हथ जो हुनर आहे पोइ हिते छो थो थींदो वञे, हिन सां तव्हांजो गुज़र सफ़र जेको आहे उहो कीअं थो थिए? हीअ जेको मट आहे हिन सां ठाहियो, इहो जेको आहे केतिरे जो वेंदो हूंदो? हाणे हीअ 100 रुपए जो वेंदो। ऐं महिनत हिन में जाम आहे। हीअ 3 हिसनि में तयारु थिए थो, हुन में 3 हिसनि में तयारु थिए थो। महिनत बि लॻे थी, 2 ॾींहं लॻनि था ठाहिण में। केतिरी महिनत आहे, माण्हू सोचनि ई कोन था। हिनजे करे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं तव्हां ठाहियो था? असां दिला ठाहियूं था, मट ठाहियूं था, नादियूं ठाहियूं था, चादी गला ठाहियूं था, जंहिंखे पैसा विझूं था। हींअर जेकी हिन वक़्तु जेकी आहे जेकी प्लास्टिक जा थांव आया आहिनि, स्टील जा थांव आया आहिनि, उन खां पोइ भला हीअ जेकी हिननि में घटिकाई आई आहे या वधियूं आहिनि? हाणे हिननि में घटाई थी वई आहे, हू वधीक हलनि पिया, वधीक इस्तेमालु थियनि पिया। हीअ घटि थियनि था, मट घटि थिए थो, गेलिन वधीक आहे। जिते ॾिसोसीं गेलिन ई गेलिन आहे। माण्हू मट वठनि कोन, नादी वठनि कोन, जाम असांखे नुक़सानु पहुचे थो हिन में। कहिड़ियूं शयूं हींअर जेके माण्हू वठनि पिया? हाणे गेलन वधीक वठनि था, डम वधीक वठनि था, वॾा रबड़ वारा 24 कलाक बीठा आहिनि। उहो हाणे असांखे नुक़सानु आहे हिन में। तव्हांजी कहिड़ी शइ विकामजे थी? असांजो दिलो वञे थो, मट वञे थो, नादी बि वञे थी, हर शइ असांजी विकामे थी। मगर छा हाणे इज़ाफ़ो कोन थो थिए। पहिरीं जी ॻाल्हि ॿी हुई। तव्हांजे पोइ गुज़र सफ़र में केतिरा रोज़ाना तव्हांखे पैसा मिलंदा हूंदा? बसि केॾीमहिल 200, केॾीमहिल 300। बसि शुक्र आहे मालिक जो, कंहिंजे अॻियां हथु कोन थो फिराइणो पवे, न को मङणो पवे थो। पंहिंजो आहे, टेंशन आहे कोन असांखे, हिनजे करे। माना गुज़र सफ़र त मुश्किल आहे न? गुज़र सफ़र में मुश्किल आहे, मगर सही आहे, पंहिंजे हिसाब खां सही आहे। हिन में तव्हांजी फैमिली केतिरो कमु कंदी आहे? असांजी सॼी फैमिली कमु कंदी आहे साईं। हा, सॼी फैमिली कमु कंदी आहे। सिर्फ़ु नंढा ॿार हूंदा आहिनि, उन्हनि खे छुटी हूंदी आहे, बाक़ी सभु कमु कंदा आहियूं असां।
असांखे 3-4 ॾींहं लॻी वञे पचाइण में ई होॾां माना अहिड़ो कर महीनो त असांजो ईअं ई ज़ाया थी वञे थो। जे दिहाड़ी जे हिसाब खां कमु करियूं त असांखे नुक़सानु पवे थो। जे दिहाड़ी जे हिसाब खां न करियूं त असांजो पेट गुज़र सही थिए थो। अलाह मालिक आहे, शुक्र आहे मालिक जो, हनूं कंहिंखां वञणु कोन थो पवे। कोई गवर्नमेंट जो नुमाइंदो वग़ैरह तव्हां वटि आयल हुजे? असां वटि को गवर्नमेंट जो नुमाइंदो कोन थो अचे, केरु पुछण ई कोन थो अचे। गवर्नमेंट जे नुमाइंदे ॾिसण ई कोन था अचनि कीअं कुंभार वेठा आहिनि, न आहिनि। इलेक्शन थिए थो, वोट वठणु अचनि था, लेट जो ई कोन था पुछनि, लेट बि कटी वञनि था। लेट कोन आहे हिते, पाणी कोन आहे, वॾी सहूलियत इहा अथनि हिते। हीअ खारे पाणी ते मट तयारु पिया करियूं। हाणे असांखे नुक़सानु आहे न यार, खारे पाणी सां कलर लॻी वेंदी, मिटी ख़राबु थी वेंदी, न पाणी जी सहूलियत न लाइट जी सहूलियत। मतिलबु पोइ ज़िंदगी तव्हांजी कीअं बणियल आहे? बसि इहा ई ग़रीबनि वारी ज़िंदगी आहे। बाक़ी अहिड़ी हुकूमत रही त असां कामयाबु कोन थींदासीं। हिकिड़ी महांगाई वधाए छॾी आहे, 50 रुपया किलो अटो करे छॾियो आहे। माना पेट पालणु मुश्किल थी वियो आहे। पेट पालणु मुश्किल थी वियो आहे। हाणे 200-300 रुपया कमाए, हू 50 रुपया किलो अटो वठे, हुनखे नुक़सानु आहे या न? 70 रुपया किलो खंडु थी वई, 70 रुपया किलो घी थी वियो। जिते वञो दुकान वारा वधीक लॻाइनि था, 90 रुपया लॻाइनि पिया। हालत आहे ग़रीबनि खां। इमरान ख़ान खे छा आहे, वेठो आहे टलो कुर्सी जले, हू कमाए त ख़बर पवे, हुनखे छा आहे कुर्सी ते वेठो आहे, बसि ॿिया पैसा मिली विया। गवर्नमेंट खे कहिड़ी टेंशन आहे, कमाए त ख़बर पवे न। हा, ग़रीब वीचारो वियो मरी। कुम्हार को कमु तव्हांजो ख़ानदानी आहे, इहो केतिरे अरसे खां हलायो पिया हिन ते केतिरी महिनत आहे, जो तव्हांजो गुज़र सफ़र हाणे कीअं थो थिए? अरसो त काफ़ी थी वियो आहे, बड़े 40-50 साल थी विया आहिनि असांखे हलाईंदे। लेकिन हाणे गुज़र सफ़र थियणु ॾाढो मुश्किल थी वियो आहे, महांगो थी वियो सभु शइ, ऐं हिन में रेट आहे कोन ठुप, इन करे महांगो कयो वञे त सही आहे। पोइ हीअ जो हिन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं तव्हां ठाहियो था, हिन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं जेको तव्हां हिन में जेको इस्तेमालु कयो था? हिन में मिटी कयूं था, पन कयूं था, बूरो कंदा आहियूं, ॿियो भाण आहे। पोइ मिटी जेकी तव्हां उहो किथां आणींदा आहियो? मिटी ट्राली ते ईंदी आहे, 2000 रुपया ट्राली आहे पैसनि सां। उहा बि वधी वई आहे? उहा बि वधी वई आहे, पर रेट माना बिल्कुलु कोन्हे को। अच्छा, उहो छाजे करे? बसि प्लास्टिक जा थां अची विया आहिनि, माण्हू वठंदा उहो सस्तो, इन चकर में पोइ इहो ई आहे। पोइ हीअ जो पुराणे दौर जो शयूं आहिनि, हिननि में बीमार बि नथी थिए? हा, बाक़ी बीमारी कोन्हे हिन में, पाणी ठारे पीए फर्स्ट क्लास आहे पाणी, ॿारे छॾे थो। प्लास्टिक त उहो बीमारी आहे। हाणे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं तव्हांजो हिन में विकामजनि थियूं? हाणे बसि ख़ासि करे दिलो आहे, दिल्ली आहे, नदी आहे, बसि इहा हले थी एतिरी ख़ासि न। पोइ हिन सां हिन जो उजोरो तव्हांखे कीअं मिलंदो हूंदो? हिन जी केतिरो उजरो कोन थो मिले पूरो। हा, ख़र्च जाम आहे, वसूल कोन थो थिए, पैसो कोन थो वसूल थिए। पोइ तव्हांजो गुज़र सफ़र कीअं हूंदो? बसि मिड़े मुश्किल खां पियो हले। सही, कुम्हार को कमु जेको आहे तव्हां केतिरे अर्से खां कयो पिया, हीअ जेको आहे हिन में केॾी महिनत आहे, केतिरी लागत आहे, छा की तव्हांजो गुज़र सफ़र कीअं थो थिए? हा, इहो असांजो कमु ॾाढे वठे खां उहो माना असांजो पीढ़ीअ में हले पियो इहो कमु। पोइ हुन खां पोइ हिन मिटी खे आणींदा आहियूं, ठीकु आहे, हाणे पोइ कुटंदा आहियूं, पोइ हुनखे ठाहींदा आहियूं, पोइ हुनखे छाणंदा आहियूं मिटी खे, पोइ पुसाईंदा आहियूं हुनखे, पुसाए पोइ वरी हुनखे गॾु करे उते ठाहींदा आहियूं, वरी गॾु करे ठाहे पोइ हुनखे सुठे नमूने ठाहे वरी हुन ते चक ते चाढ़ींदा आहियूं। पोइ चाढ़े पोइ हुन ते वरी दिलो हूंदो आहे, मटु हूंदो आहे, जेको ठाहिणो हूंदो आहे असांखे उहो ठाहींदा आहियूं। पोइ ठाहे वरी हुनखे हेठि रखंदा आहियूं। पोइ हुन खां पोइ वरी माना हिकिड़ो ॾींहुं माना राति गुज़रे, सुबुह जो वरी हुनखे ठाहिणो पए थो। पोइ वरी ठाहींदा आहियूं हुनखे, पोइ ठाहे वरी रखे छॾींदा आहियूं, माना महिनत कंदा आहियूं। वरी माना कलाक ॿिनि खां पोइ वरी हुनखे ठाहिणो पए थो। माना ईअं करे हुनखे मुकमल माना 2 ॾींहंनि में तयारु थिए थो। मट जा हुजे, का बि शइ हुजे, माना 50-60 दाणा हूंदा आहिनि, हुनखे पोइ ठाहे तयारु कंदा आहियूं। एॾी महिनत थिए थी? एॾी थिए थी। उजर केतिरो थो मिले तव्हांखे? उजर हाणे जेको हाणे हले पियो इहो बसि इहे ख़ासि कोन थो मिले, पोइ बि चलो गुज़ारो थी वञे थो घर जो। इहो मट केतिरे जो विकामजे थो? मट 100-150 रुपया त हूंदो मुंहिंजे ख़्याल में, एतिरो विकामे थो। हिन खां किथे 100 रुपए जो, किथे 150 रुपए, जेको दुकान वारा विकणंदा था हिते, असां वटि एतिरो कोन थो हले। तव्हां वटि हीउ जो माल ठाहियो थो केरु थो खणी वञे? असां वटि दुकानदार खणी वेंदा आहिनि, पोइ 50 रुपया को 60 रुपया पोइ जिते ईंदा आहिनि ॾेई छॾींदा आहियूं, अहिड़े हिसाब खां, ॿधे जे हिसाब सां। जेको विकिणण वारा आहिनि पोइ 150 में खपाइनि, 200 में खपाइनि, मर्ज़ी वारा आहिनि, उहा असां इहो ई रेट वठंदा आहिनि। पोइ हीउ जेको तव्हां ठाहियो था पिया, इन में सभु गॾिजी करे कमु कयो था? हीअ त सॼी हिकिड़ी चेन हूंदी आहे न, गॾु हलंदी आहे। पोइ सभु घर जा गॾु थी पोइ ठाहींदा आहियूं। को केरु को मिटी ठाहींदो आहे, को हुनखे मटका हुन थान खे ठाहींदो आहे, को हू कमु कंदो आहे, माना गॾु थी माना कंदा आहियूं। सभु ॼणा थी गॾु थींदो आहे माना इहो कमु।
हीउ जेको ठेकेदार तव्हां सामान वठी था वञनि पिया कैश में वठंदा आहिनि या किस्तनि ते? को त कैश में माना ज़रूरत हूंदी आहे त पोइ त ॾेई वेंदा आहिनि, पोइ न हूंदी आहे त पोइ रुलाईंदा आहिनि। अच्छा। हा, हीअ पोइ हाणे सीज़न हूंदी आहे, गर्मियुनि जी 4 महीना सीज़न हूंदी आहे, हुन में कमु लॻंदो आहे असांजो। पोइ सियारो त पोइ ईअं ई आहे, पोइ बरसाति सियारो इन्हनि में कोन हूंदो आहे असांजो कमु। बाक़ी 4 महीना आहिनि गर्मियुनि जा, इन्हनि में हले थो थोरा घणो, भई इन मां गुज़ारो थी वेंदो आहे असांजो। पोइ हीउ हेतिरा सारा सभु गॾिजी कमु कयो था पिया, पोइ हीउ कीअं गुज़र सफ़र थींदो हूंदो? बसि हाणे थोरा घणा पंहिंजो इहो ई धंधो आहे, इन जे करे असांजो त इहो ई कमु आहे, इन जे करे असांजो गुज़र थी वेंदो आहे, असां इन में थी वेंदो आहे कुझु न कुझु। माना मजबूरी। हा, असां इहो ई कमु कयूं, असां वरी ॿियो कमु करणु वेंदा आहियूं, थींदो कोन। किथे बि मज़ूरी ते वेंदा आहियूं न, पोइ असांजो इहो ई धंधो आहे, हिरियल आहियूं हाणे केॾांहुं आहियूं, इहो ई कमु कंदा आहियूं। इन लाइ भला को गवर्नमेंट जा माण्हू के आया तव्हां वटि भला को मदद करण लाइ या कोई आई करण लाइ अहिड़ा कई? हिन में अहिड़ी को गौर कोन्हे कोई। इहे त बसि हिते ठाहियूं पिया, हिते वेझो वेझो ॾियूं पिया, उहो बराड़ी में खपायूं था, या सियारे में त पोइ खपाइणा पवनि था। बाक़ी गर्मियुनि में दुकानदार अचनि था, माना उहो ख़रीदारी थिए थी हिन जी। 4 महीना हिन जो थिए थो, पोइ हिन खां पोइ कोन्हे। पोइ गवर्नमेंट वारा माण्हू के बि तव्हांजी सहायता कोन कई आहे? गवर्नमेंट जो त न गवर्नमेंट जे तरफ़ां का शइ कोन्हे। क़ीमत 400 कोन थी मिले, 400 कोन थी वीचारनि। हिननि जी क़ीमत जेका आहे उहा कोन थी मिले, पर मिले ई पोइ मज़ूरी कनि था, बसि लाचार आहे। इन जे करे हिननि खे वीचारनि जी कुझु न कुझु सपोर्ट हुजे, भली ॻाल्हि आहे। मींहुं वसे त छा थींदो? मींहुं वसे त पोइ घरी वेंदा आहिनि बसि। हीअ वीचारा पोइ छा कंदा आहिनि वीचारा? 4 महीना वेठा आहिनि, वरी जॾहिं बि थिए वाव खाइणु थिए त पोइ ठाहिनि था, पर आहिनि मजबूर। हिननि जो कुझु न कुझु हल करणु खपे त भली ॻाल्हि आहे। इन में इंसान जो वीचारनि जो कुझु ॿार बचे जो कुझु न कुझु थी पए थो, ऐं न त वीचारा माना बेरोज़गार हूंदा आहिनि। हिननि जो को न को बि गवर्नमेंट हल करे सघे त भली ॻाल्हि आहे। नाज़रीन, तव्हां जेके आहिनि हितां जा जेके कुंभार आहिनि, जेके पंहिंजे हथ जो हुनर सां जेको आहे से दिला मट ॿिया टा ठाहे जेको आहे पंहिंजो पेट गुज़र करनि था, ऐं उहो जेके आहिनि ॿारहें बचे करनि था पिया। हुकूमत खे हिननि जी जेकी आहे, हुकूमत खे घुरिजे त जेकी आहे हिननि जी जेकी आहे मदद कई वञे, त जीअं जेके हीअ जेके हथ जा जेके हुनर आहिनि हिननि जी सहायता कई वञे, त हीअ जेकी पंहिंजो जेको गुज़र सफ़र उहो जेको सही करे सघनि। हाणे पंहिंजे मेज़बान मोहम्मद उमर दाऊद पोर्ट खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।